पनुआकिल में मुख़्तलिफ़ जगहनि ते खुलेआम मंशियात हलण सबब नौजवान नस्ल तबाही रस्ते ते वञण लॻो। इन सिलसिले में शहरन कामरेड मजीद जस्तानी ऐं मिसाक जस्तानी रोशन कलोड़ो सत्तार महर गुलाम मुस्तफ़ा कलवड़ ऐं ॿियनि चयो त पनुआकिल पुलिस इंतज़ामिया बेबस बणियल आहे जो पनुआकिल जे पीरवा फौजी महलाल दाता कब्रिस्तान मिसण मोहल्ला ऐं ॿियनि जायुनि ते खुलेआम मुबैना तौर ते हाकिम शाका शब्बीर दारा आसिया लाल बोज़दार फ़कीर रमज़ान ऐं ॿिया खुलेआम हीरोइन आइस चर्स शीशे शराब आमिर रिंद सागर ऐं ॿिया खुलेआम मोतमार मंशियात विकिरो कनि पिया। नौजवान नस्ल समेत शागिर्द तबिके समेत सवे हज़ारे माण्हू नशे जा आदी थी विया आहिनि पर उन्हनि ख़िलाफ़ हिन महिल ताईं कंहिं बि मंशियात फरोश या पुलिस डीलर असल कार्रवाई न पई कई। ज़रियनि मूजिब इन्हनि खां लखें रुपया हफ़्तो वसूल कयो वञे पियो। शहरी समाजी सियासी अॻवाननि अहिड़े अमल ते सख़्त एहतिजाज करण जो ऐलान कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची